दर्जो पंजो सबक पहिरियों। हमद आहे जेॾो तुंहिंजो नाव। हिन हमद जे लिखण वारे शाइर जो नालो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई आहे। असां सभ खां पहिरीं शाह साहब जे हवाले सां कुझु ॼाण हासिल कंदासीं। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई 1102 हिजरीअ में ॼाओ हो। संदसि वालिद जो नालो सैयद हबीब शाह हो। संदसि कलाम शाह जो रिसालो सिंधी जो हिकु अहम दस्तावेज़ आहे। शाह साईं जो उर्स हर साल 14 सफ़र ते हाला में मल्हायो वेंदो आहे। हिन हमद में शाह अब्दुल लतीफ़ भिटाई केॾी न ख़ूबसूरतीअ सां रब साईं जी अज़मत ऐं उन जे फज़ल खे बयानु करे रहियो आहे। कुदरत पंहिंजे अंदरि केॾी न ख़ूबसूरतीअ रखी आहे। शाह साहब केॾी न मिठास सां रब साईं जी महिरबानियुनि जो ज़िक्र करे रहियो आहे। अहिड़ी तरह सां असां पढ़ंदासीं हमद जो पहिरियों बंद ऐं उन सां गॾु उन जी सम्झाणी पढ़ंदासीं। पहिरियों हमद आहे। पहिरियों बंद। साहिब तुंहिंजी साहिबी अजब ॾिठीसूं, पन ॿोड़ी पाताल में पहन तारी तूं, जेकर अची मूं त मेरियाई मान लहां। सम्झाणी। हिन बैत में शाह साईं अल्लाह ताला जी तारीफ़ कंदे फरमाए थो त ए रब तुंहिंजी कुदरत अजब ॾिठीसूं। कॾहिं पननि खे पाताल में ॿोड़े छॾीं त कॾहिं पत्थरनि खे बि तारियो छॾीं। जेकॾहिं मूं ते महिरबानी करी त मुंहिंजो बि मान वधी वञे। ॿियो बंद आहे। जेकी मंझि जहान सो तारी तगी तुंहिंजी, लुत्फ़ जे लतीफ़ चए तो वटि कमी कान, अदुल चटान को फेरो कज फज़ल जो। हिन बैत में शाइर शाह साहब फरमाए थो त जेका बि शइ हिन जहान में आहे उहा रब पाक जे ई करे आहे। शाइर अल्लाह ताला खां दुआ घुरंदे चवे थो त तो वटि बाझ जी कमी कान्हे। तूं जे इंसाफ़ कंदे त आऊं कोन छुटंदसि, इन ई करे मूं ते पंहिंजी महिरबानी कर। जेॾो तुंहिंजो नाव बाझब ओॾियाई मंगा, री थंभी री थोणी तूं छबर तूं छांव, कुॼारो कहान तोखे मालूम सभु का। हिन बैत में शाह साईं रब पाक साम्हूं आजिज़ी कंदे चवे थो त ए अल्लाह, जेॾो तुंहिंजो नालो वॾो आहे ओतिरो ई बाझ तोखां घुरां थो। बिना कंहिं थंभे ऐं थोणी तूं सभिनी जी पनाह ऐं परदो आहीं। तोखे छा ॿुधायां, तोखे समूरा हाल ॼातल आहिनि। हाणे असां हिन हमद जी मश्क जी तरफ़ ईंदासीं। सवाल पहिरियों आहे। ही जहान कंहिंजे तारीअ तॻे थो? जवाब। ही जहान अल्लाह साईं जी तारी तॻे थो। ॿियो आहे सवाल। शाइर ॿिए बैत में रब साईं खां कहिड़ी दुआ घुरी रहियो आहे? शाइर ॿिए बैत में रब साईं खां रहम ऐं करम जी दुआ घुरी रहियो आहे। टियों सवाल आहे। शाइर रब पाक खां केॾी बाझ घुरी रहियो आहे? जवाब। शाइर रब पाक खां संदसि ज़ात पाक जी अज़मत मुताबिक़ बाझ घुरी रहियो आहे। हाणे कुझु लफ़्ज़नि जा फ़ुक़रा आहिनि। साहिब माना अल्लाह साईं ॾांहुं इशारो। पाताल ऊन्हाई जे आख़िरी हद, तरो या समून या ढंढ वग़ैरह जी गहराई। मेरियाई मान लहण माना ऐब हूंदे बि इज़त माणणु। तारी तगण आसरे ते गुज़ारणु। कुॼाड़ो माना छा। कुॼाड़ो कहान आऊं, छा चवां तो आॾो छा बयान कयां। हाणे कुझु लफ़्ज़ आहिनि जिन जी माना असांखे ॾिसणी आहे। साहिबी माना आहे हुकूमत। तारे माना सहारे या आसरो। मंगा घुरां। बाझ रहम। छपर आसरो या अछो। अहिड़ी तरह सां तव्हां ही बैत यादि करियो ज़िबानी ऐं उन जी